वञ तूं अची हिन ग़ुलाम सां। काथे लहे थी सलाम सां, मिली वञ तूं अची हिन ग़ुलाम सां। सिक काथे लहे थी सलाम सां, मिली वञ तूं अची हिन ग़ुलाम सां। एॾो पको थी न ओ साथी, अलाए छा है हयाती। एॾो पको थी न ओ साथी, अलाए छा है हयाती। सिक काथे लहे थी सलाम सां, मिली वञ तूं अची हिन ग़ुलाम सां। सिक काथे लहे थी सलाम सां, मिली वञ तूं अची हिन ग़ुलाम सां। जेका ॻाल्हि हुजे सा ॿुधाए मिठा, जेका ॻाल्हि हुजे सा ॿुधाए मिठा। न रंज दिल में रखजे ज़ाती, अलाए छा है हयाती। न रंज दिल में रखजे ज़ाती, अलाए छा है हयाती। लहे थी सलाम सां, मिली वञ तूं अची हिन ग़ुलाम सां। सिक काथे लहे थी सलाम सां, मिली वञ तूं अची हिन ग़ुलाम सां। सलाम खपन, पाण भी अच न सखणा सलाम खपन। तुझा पूरा पिरी अंजाम खपन, तुझा पूरा पिरी अंजाम खपन। पाए वञ प्यारा तू छाती, अलाए छा है हयाती। पाए वञ प्यारा तू छाती, अलाए छा है हयाती। सिक काथे लहे थी सलाम सां, मिली वञ तूं अची हिन ग़ुलाम सां। सिक काथे लहे थी सलाम सां, मिली वञ तूं अची हिन ग़ुलाम सां। एॾो पको थी न ओ साथी,
अस्सलामुअलैकुम, गुड इवनिंग एवरीवन, गुड इवनिंग। कीअं आहियो तव्हां? उमेद थी कयां त तव्हां सभु ठीकु ठाक हूंदव, ख़ुशबाश हूंदा, हमेशह वांगुरु मुस्कुराईंदा हूंदव ऐं मुंहिंजी दुआ आहे त हमेशह ईअं ख़ुशि रहो, आबाद रहो ऐं मुस्कुराईंदा रहो। तव्हांखे ॿुधाईंदी हलां त असां त हुयासीं फेस्टिवल में एतिरो बिज़ी, इन करे कल्ह जेको गुज़री वियो इन करे असां जेको आहे प्रोग्राम खे जेको आहे उहो मतिलबु कैंसिल कयो, छो जो रेस्ट बि करिणो हुयो। असांजा कैमरामैन्स, असांजी पूरी टीम, शोभी भाई, ज़ाहिरा 3 ॾींहंनि जो फेस्टिवल हुयो, उते एतिरा बिज़ी हुयासीं, थकियल हुयासीं, त इन करे असां सोचियो त हिकिड़ो ॾींहुं जेको आहे रेस्ट कयूं ऐं अॼु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थिया आहियूं। अॼु जेको आहे असां सोचियो त छो न असां प्रोग्राम कयूं ऐं असांजा जेके नाज़रीन आहिनि, जेके असांखे ॾिसंदा आहिनि, जेके असांखे एतिरो प्यारु ॾींदा आहिनि, त उन्हनि खे बि असां इंटरटेन कयूं। सो इन करे अॼु जेको असां आया आहियूं, अॼु बि तव्हां 6 वॻे ताईं तव्हां सां गॾु हूंदासीं ऐं लाइव कॉल्स कयो, पंहिंजे दिलि जो हाल वाल ॿुधायो, कुझु गुनगुनाए ॿुधायो, फरमाइश ॿुधायो ऐं शोभी भाई सां बि कचहरी कंदासीं। पर शोभी भाई सां कचहरी करण खां पहिरियां जेको आहे टाइम जेको आहे उहो थोरो शॉर्ट आहे, छो जो प्रोग्राम लेट स्टार्ट थियो आहे, उन जी बि कुझु वजूहात आहिनि। सो घणो तव्हांखे इंतज़ारु कोन कराईंदासीं। अॼु जा जेके गेस्ट आहिनि उहे बि तमामु सुरीला आहिनि, तमामु सुठी शख़्सियत जा मालिक आहिनि, त तव्हांखे घणो वेट नथा करायूं। वठूं था हिते हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ पंहिंजे गेस्ट जो, पंहिंजे आर्टिस्ट जो बि इंट्रोडक्शन कराईंदासीं ऐं सुठा सुठा कलाम बि ॿुधंदासीं। त वठूं था हिते हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर वेलकम, अगेन वेलकम। वेलकम चवण ते बार बार देरि चवंदी आहे, छो जो आर्टिस्ट एतिरा ख़ूबसूरत ईंदा आहिनि ऐं जॾहिं सुरीला हूंदा आहिनि त पोइ मुंहिंजी दिलि चवंदी आहे त तव्हांखे बि भलीकार चवां। ऐं असांजे पहिरियां बि प्रोग्राम में हू अची रहिया आहिनि, पर मां तव्हांखे पहिरियां बि ॿुधाए चुकी आहियां त जॾहिं सुरीला फ़नकार असांजे हिन मंच ते, हिन सेट ते ईंदा आहिनि, हिन सिंध म्यूज़िक प्रोग्राम में ईंदा आहिनि, त पोइ दिलि चवंदी आहे त बार बार उन्हनि खे इनवाइट कजे, बार बार उन्हनि खे पंहिंजे प्रोग्राम में घुराइजे। त अॼु जा जेके असांजा गेस्ट आहिनि कंहिं बि तारीफ़ जा मोहताज न आहिनि, घणो इंतज़ारु तव्हांखे कोन कराईंदासीं। इलाही सारो उन्हनि कमु कयो आहे, इलाही सुरीला आहिनि। उन्हनि जे बाबा साईं जो जेको आहे उन्हनि जी त छा ॻाल्हि कजे, इलाही सुठा उहे शाइर आहिनि ऐं तव्हांखे घणो इंतज़ारु कोन कराईंदासीं। ज़ाकिर बुके जो असां सां गॾु मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, वॾी ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह, मां बिल्कुलु ठीकु आहियां। तव्हां ॿुधायो, तव्हां कीअं आहियो? अल्लाह जो करम आहे, शुक्र अल्हम्दुलिल्लाह, ज़िंदगी तमामु बहितरीनु पई वञे ऐं मसरूफ़ियातूं कुझु आहिनि। ॿियो वरी मौसम जे करे तबियत वग़ैरह थोरो डाउन आहिनि। सही। सो वरी साईं जन असांखे यादि कयो त बाबा हाणे सुभाणे तव्हां दीदार बि करायो। सो इन तवसर सां त यानी की अॼु तव्हांजे साम्हूं आहियूं। इंशाअल्लाह सुठे नमूने प्रोग्राम थींदो ऐं सुठो पंहिंजी जेका बि तयारी आहे इंशाअल्लाह उहा बहितर खां बहितर वेंदी। बिल्कुलु बिल्कुलु, इंशाअल्लाह इंशाअल्लाह। ऐं तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां जेको आहे तव्हांजी तबियत सही न आहे, उनजे बावजूदि बि तव्हां आया हो। तव्हांजी महिरबानी, तव्हां असांखे एतिरो प्यार सां यादि कयो। त अदा मां चाहियां थी त घणो नाज़रीन खे इंतज़ारु न करायूं, त स्टार्ट में असांखे तव्हां छा था ॿुधायो? अॼु काफ़ी प्रोग्राम मतिलबु त हिकिड़ा पहिरियां कयासीं। अॼु जेको मुंहिंजो पंहिंजी दिलि जी ख़्वाहिश आहे त पहिरियां क़सीदो स्टार्ट क़सीदे खां कयूं ऐं उन खां बाद में कुझु ग़ज़लनि साइड ते बि वेंदासीं। ग़ज़लनि साइड ते त मज़ो अची वेंदो, छो त अॼु जेको मां प्रोग्राम कयां पियो उहो ईअं सम्झो मां पंहिंजी हुनजे लाइ थो कयां, पंहिंजी दिलि जी ॻाल्हि थो कयां। इंशाअल्लाह अॼु नाज़रीन जूं फरमाइशूं ॿुधंदे ऐं अॼु वरी पंहिंजी फरमाइशूं ॿुधूं। पंहिंजी फरमाइशूं, वाह वाह वाह। त घणो देरि नथा करियूं नाज़रीन खे, त बिस्मिल्लाह। अली से पहले इबादत का, अली से पहले इबादत का इंतजाम न था। अदब खुदा का, मोहम्मद का एहतराम न था।
नमाज होती भी कायम तो किस तरह होती। खुदा का घर तो बना था मगर इमाम न था। अली वली का जो दिल से गुलाम बन जाए, अली वली का जो दिल से गुलाम बन जाए, उसी गुलाम का सारा जहां गुलाम बन जाए। चाहने वाले अली के तेरी अज़मत को सलाम। चाहने वाले अली के तेरी अज़मत को सलाम। ये तो मुमकिन ही नहीं, ये तो मुमकिन ही नहीं कि मिले हैं दर साइमाम। चाहने वाले अली के तेरी अज़मत को सलाम। चाहने वाले अली के तेरी अज़मत को सलाम। ये तो मुमकिन ही नहीं, ये तो मुमकिन ही नहीं कि मिले हैं दर साइमाम। चाहने वाले अली के तेरी अज़मत को सलाम। चाहने वाले अली के तेरी अज़मत को सलाम। चाहे जन्नत या जहन्नुम जिसको भी दे अली। चाहे जन्नत या जहन्नुम जिसको भी दे अली। ऐसे अख्तार अली को, ऐसे अख्तार अली को दिए खालिक ने तमाम। चाहने वाले अली के तेरी अज़मत को सलाम। चाहने वाले अली के तेरी अज़मत को सलाम। ये तो मुमकिन ही नहीं, ये तो मुमकिन ही नहीं कि मिले हैं दर साइमाम। चाहने वाले अली के तेरी अज़मत को सलाम। चाहने वाले अली के तेरी अज़मत को सलाम। देखो बहलूल के जन्नत की तिजारत करता। देखो बहलूल के जन्नत की तिजारत करता। उसका आका
का हो ऐसा गुलाम, चाहने वाले अली के तेरी अजमत को सलाम, चाहने वाले अली के तेरी अजमत को सलाम। ये तो मुमकिन ही नहीं, ये तो मुमकिन ही नहीं कि मिले है दर साइमाम, चाहने वाले अली के तेरी अजमत को सलाम, चाहने वाले अली के तेरी अजमत को सलाम। रोज पढ़ते हैं जो मोमिन वो तो सामिती है बशीर, रोज पढ़ते हैं जो मोमिन वो तो सामिती है बशीर, बशक्ल नात के कुरआन, बशक्ल नात के कुरआन, अली अल्लाह का कलाम, चाहने वाले अली के तेरी अजमत को सलाम, चाहने वाले अली के तेरी अजमत को सलाम। ये तो मुमकिन ही नहीं, ये तो मुमकिन ही नहीं कि मिले है दर साइमाम, चाहने वाले अली के तेरी अजमत को सलाम, तेरी अजमत को सलाम, तेरी अजमत को सलाम। सुभान अल्लाह, वाह वाह वाह। चाहने वाले अली के तेरी अजमत को सलाम, क्या कहने, छा ॻाल्हि कजे। अदा माशाल्लाह, एतिरो ख़ूबसूरत आवाज़ तव्हांजो, वरी जेके जॻहियूं हणो था नंढड़ियूं नंढड़ियूं, उन्हनि जी त वरी छा ॻाल्हि कजे। अच्छा, शाइरी मुंहिंजे ख्याल में तव्हांजे वालिद साहिब जी आहे। हा, तव्हांजे वालिद साहिब जी मतिलबु इहा हाणे तव्हांखे ॾिनी लिखी त भई तव्हांखे ॻाइणी आहे? छो त मार्केट में कसीदो आहे न आहे, हा, नओं ई लिखियो पियो, पहिरियों चकर जो वरी मां चयो प्रोग्राम में शुरूआती कसीदे कजे नए खां ई कजे। हा, त मतिलबु ही नओं आहे, को ट्रैक वग़ैरह या किथे बि हो रिलीज़ न आहे थियो, तव्हां फर्स्ट टाइम हिते चैनल ते ॻायो? वाह 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 वाह, ज़बरदस्त। छो त काई बि शइ मां इहा शइ कोशिशि कंदो आहियां त चीज़ ॻाइजे, नई शइ करे ॻाइजे, जीअं ॿुधण वारनि खे पुराणी न लॻे त पुराणी ॿुधल आहे। इहा ॾाढी सुठी, इहा ॾाढी सुठी तव्हांजी आदत आहे। कर लिया इसको रिलीज तो फिर हाँ, क्या बात है, क्या बात है, प्यारा कलाम है। जी शोभी भाई, कॉलर हमारे साथ मौजूद है, उनसे बात करते फिर आपकी तरफ भी आते हैं। हेलो, अस्सलाम वालेकुम। अस्सलाम, मेहराब जोड़े जल्दी खैरियत जी अदा मेहराब जोड़े जो साहब, तव्हां आया हो असांजे प्रोग्राम में शामिल थिया हो, शोभी भाई सां ॻाल्हायो। हां ॻाल्हायो जुड़े साहब, अस्सलाम वालेकुम। वालेकुम शोभी भाई, ये सलाम सिंध खत्म हो गया क्या? सलाम सिंध अभी कुछ दिन के लिए रुका है बस। कब आएगा? बस जश्न जमालो है हमारा एक बड़ा प्रोजेक्ट है, माशाल्लाह माशाल्लाह, सिंध टीवी का, उसके बाद फिर कंटिन्यू हो जाएगा। ये भला कहाँ गया? शिराज छोड़ गया क्या? नहीं, शिराज असल में आउट ऑफ कंट्री है, बाहर है मुल्क से, वो भी आ जाएंगे। हाँ जी। और खैरियत है? शुक्र है, मौला का करम है। कलाम को सुनाओ अच्छा सा। हाँ जी बिल्कुल सुनाएंगे, हमारे साथ बहुत जबरदस्त सुरीले रागी हैं, आप उनसे बात करें। सबसे हाँ जी, आप सुरीले हो, ये आपकी ये प्यार है, मोहब्बत है, ये बात है। वाह वाह वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त, बड़ी मेहरबानी अदा तव्हां कॉल कई। जी शोभी भाई, तो आपसे भी बात करते हैं, आप बताएं आपके क्या हाल चाल हैं, और फेस्टिवल कैसा आपने जो है वो गुजरे दिन आपके फेस्टिवल के 3 दिन? ॾाढो सुठो
ॾाढो सुठो फेस्टिवल माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। कंग्रेचुलेशन हमारे जो जितने भी ऑनर्स हैं जी खासकर हमारे जो सर हैं बॉसेस हैं, बिल्कुल तो मैं किसी एक का नाम बिल्कुल नहीं लेना हमारे चाहूँगा, big पूरी boss। टीम है, हाँ जी बिग बॉस हैं। और जितनी भी हमारी टीम थी माशाल्लाह माशाल्लाह बिल्कुल एक सक्सेसफुल जिसे कहते जी। हैं, कराची जैसे शहर में ऐसा फेस्टिवल ऐसा इवेंट करना बड़ा मुश्किल होता है। तो जी सर सल्यूट है, बहुत अच्छा प्रोग्राम। बहुत अच्छा और बहुत अच्छा फेस्टिवल था, लोगों ने बहुत एंजॉय बहुत किया और enjoy बहुत क्राउड था, No doubt, बहुत इसमें क्राउड कोई था, शक बहुत क्राउड था और जो सिंगर्स थे वो भी एक से एक सिंगर था वहाँ पर। तो शोभी भाई हमारे साथ जो है वो जाकिर भाई मौजूद है, इनके बारे में क्या कहेंगे? क्या सुरीला आवाज़ है इनका। जाकिर भाई की आवाज़ मौला ने इनको इतनी प्यारी देन दी है। सबसे पहले तो वॉइस क्वालिटी इनकी कोमल बहुत ज़बरदस्त है। वाह। दूसरी बात ये है कि ये खुद एक जिसे कहते हैं ना, ये खुद एक उस्ताद है, इसमें कोई खुद शक एक नहीं उस्ताद है, है, क्योंकि रागी भी है, इनको सुर राग म्यूजिक का बिल्कुल वाकई पता है। और जो इन्होंने भी कसीदा, मैं भी यही कह रहा था कि आपने इतनी अच्छी आपकी पोइट्री लिरिक्स है उसकी, और उसकी कंपोजिशन मुझे इतना अच्छा लगा कर ये मैं कहीं चुरा के खुद से बिल्कुल बिल्कुल ऐसी ही बात है। और क्या कहने इनके भाई भी बहुत सुरीले और इनके बाबा साईं की तो क्या बात की जाए। तो ब्रेक का टाइम भी हो गया है, तो नाज़रीन वठू था हिते एक शॉर्ट कमर्शियल ब्रेक, विल बी राइट बैक। भलीकार आवाज़ सभिनी खे भलीकार। ब्रेक खां वापसि असां अची चुका आहियूं। अॼु जेको आहे थोरो मूंखां ग़लतियूं थियनि पियूं ॻाल्हाइण में, उहो इन करे त इलाही थकियल आहियां, निंड बि मूंखे अचे पई, लेकिन प्रोग्राम करण बि लाज़मी आहे, तव्हांखे एंटरटेन करण बि लाज़मी आहे बाबा। सो असां सां गॾु तमामु सुठा रागी, तमामु सुठा सिंगर मौजूदु आहिनि। स्टार्ट में उन्हनि जेको असांखे कसीदो ॿुधायो ऐं छा उन्हनि जो आवाज़ु आहे, छा उहे जॻहूं जेके नंढड़ियूं नंढड़ियूं हणनि था, त ॾाढो मज़ो अचे पियो मूंखे त, ऐं यकीनन तव्हांखे बि मज़ो ईंदो हूंदो। जी ज़ाकिर भाउ, त हाणे थोरी कचहरी जी तरफ़ अचूं था, थोरा जेके आहिनि कुझु सवाल बि तव्हां सां कयूं। लाज़मी जी, त तव्हां इहो ॿुधायो त तव्हां पंहिंजे बाबा साईं खां छा सिखियो आहे इन फील्ड में, सिंगिंग जे हवाले सां? अदी तक़रीबन मां 20-22 साल त मूंखे तक़रीबन फील्ड में थिया आहिनि। उन में इहा शइ ॾिठी आहे त यानी की कहिड़ी शइ खे टेम्पो या किथे अल्फाज़ वग़ैरह जो शाइरी वग़ैरह जे हिसाब सां यानी की हिकिड़ी शइ कमी पेशी थींदी आहे वज़न ॿार जी बि। तलफ़ुज़ पंहिंजी जॻह ते ॿी शइ चइबो आहे हुनखे, पर इहा शइ चइबी आहे त यानी की वज़न या किथे घटि वधाई आहे, या किथे हिकिड़ो पूरा त बाबा हीअ शइ हीअं न थिए त हीअ शइ कीअं थिए, त यानी की उनखे उन फिल इन द ब्लैंक्स उनखे कीअं भरिजे, पोइ तक़रीबन उहो थोरो तजुर्बो बाबा साईं जी माना वज़न जो तजुर्बो सेखारियो। त यानी किथे खुटी पियो त यानी की जेकर महफ़िल में किथे तव्हांखे का शइ विसरी वञे, तव्हां उनखे पूरो कीअं कंदव? हलंदी महफ़िल में कमु थी वञे त बिल्कुल बिल्कुल ईअं। अच्छा, उस्ताद केरु आहिनि तव्हांजा? मुंहिंजो वारिद साहिबु आहे। तव्हांजा वालिद साहिब बि तव्हांजा उस्ताद आहिनि? छो त बाबा शाइरी सां गॾो गॾु ॻाइण वग़ैरह जो हिकिड़ो पहिरियों सिलसिलो कंदो। अच्छा। ऐं उन खां बाद कंपोज़िशन वग़ैरह बाबा त असांखां पहिरियों हारमोनियम वग़ैरह प्ले कंदा। वाह वाह। जॾहिं उस्ताद खे मतिलबु कंपोज़िशन पंहिंजूं काफ़ी तक़रीबन जेको बाबा माना कमु कयो आहे पंहिंजी कंपोज़िशन ते कमु कयो आहे सभिनी फ़नकारनि सां। मास्टर मंज़ूर थी वियो, मंज़ूर सखियाणी साहिबु थी वियो, उस्ताद शमन अली मीरारी साहिबु थी वियो, यानी की तक़रीबन असां को अहिड़ो फ़नकार सिंध जो न हूंदो। सनम मारवी, मुमताज़ मौलाई हुजे, ऐं उन खां बाद में काफ़ी असांजा सीनियर काफ़ी सारा सिंगर सां मतिलबु कमु कयो आहे। वाह वाह, ज़बरदस्त। कॉलर बि मौजूदु आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी मैडम टंडो फजल काल बचाए पवर थो ॻाल्हायां। जी भलीकार त चऊं तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में कीअं पियो लॻे तव्हांखे असांजो प्रोग्राम सिंध म्यूज़िक? तमामु बहितरीन प्रोग्राम लॻी रहियो आहे ऐं असीं ॾिसी रहिया आहियूं ऐं अवां बि ॾाढी प्यारी लॻी रहिया आहियो अॼु। थैंक यू सो मच अदा, थैंक यू सो मच। इहो तव्हांजी नज़रुनि जो कमाल आहे। ॿियो ॿुधायो, का फरमाइश करणु चाहींदव या तव्हां कुझु गुनगुनाए ॿुधाईंदव? हाणे मां मुंहिंजो रेगुलर व्यूअर जेको आहे थी वियो आहियां जी, ऐं बाक़ी फरमाइश त मां ईअं कंदुसि जो ॻाइणो नओं आहे ऐं असांखे काई ख़बर न आहे त कहिड़ो कलाम पसंदि कयूं। अच्छा, त तव्हांखे पंहिंजी पसंदि ते ॿुधायूं था असां कुझु? हा, तव्हां पंहिंजी पसंदि ॿुधायो, मां फरमाइश कंदुमि, अवां मूंखे गुनगुनाए ॿुधायो पंहिंजी आवाज़ में। जी ॿुधायो। ओके ओके, कॉल जेकी आहे उहा डिस्कनेक्ट थी वई शायदि मुंहिंजे ख़्याल में, त तव्हां ॿीहर कॉल करे सघो था। जी, त तव्हां चयो त मुंहिंजा जेके उस्ताद आहिनि उहे बाबा साईं आहिनि, त कचहरियूं अञा जारी सारी रहंदियूं, पर मां चाहियां थी त हाणे असांखे कुझु ॿुधायो। हिकिड़ो गज़ल आहे नाज़रीन जॻहियूं, छो त अॼु मुंहिंजो जेको इश्क़ आहे, जेको मुंहिंजी दिलि जी ख़्वाहिशूं आहिनि, इहे त अॼु गज़लनि खे थोरो टाइम ॾिजे। गज़लनि खे
छो अॼु मुंहिंजी बि दिलि चए पई त मां बि गज़ल्स ॿुधां, छो जो अॼु जेको थकियल इंसान न चवंदो आहे त अञा गज़ल्स ॿुधी सुकून वारी शयूं ईंदो आहे, सुकून वारी शयूं जी। हा बिल्कुलु। त बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। तव्हांजे नज़र हिकिड़ो तमामु ट्रेजिडी गज़ल आहे, जी तव्हांजी गज़ल कंदुमि ऐं शबीर भाई ख़ासि करे तव्हांखे डेडिकेट कंदुमि। अची पया अॼु अची पया अॼु वही गानी रख कुल जो गम सां गॾिजी वई निकिरी आहे मुखिड़नि मां। बशीर खे बेसबब भुलिजी वञी वेठे पिरी काथे न को कासिद न को पैगामी पतो पे थो न पकड़ संग दिल जी याद में रोई नेणन जो नुकसान न कर। कह संग दिल जी याद में रोई नेणन जो नुकसान न कर। जो कहबे जो थी बीठो जो कहबे जो थी बीठो जो तू अरमान न कर। कह संग दिल जी याद में रोई नेणन जो नुकसान न कर। कह संग दिल जी याद में रोई नेणन जो नुकसान न कर। जो कहबे जो थी बीठो जो कहबे जो थी बीठो उन जो तू अरमान न कर। कह संग दिल जी याद में रोई नेणन जो नुकसान न कर। कह संग दिल जी याद में रोई नेणन जो नुकसान न कर। बुलबुल जहिड़ी आदत जंहिंजी हिकु गुलता बे गुलत वञे। बुलबुल जहिड़ी आदत जंहिंजी
भुल जहिड़ी आदत जंहिंजी हिक गुलता में गुलत वञे अहिड़ी तबीयत वारो दिल जो अहिड़ी तबीयत वारो दिल जो मालिक तूं इंसान न कर कंहिं संग दिल जी याद में रोई नेणन जो नुक़सान न कर कंहिं संग दिल जी याद में रोई नेणन जो नुक़सान न कर सां टोड़े पैसा जोड़े रोज़ नवाना ता दिल जा हिक सां टोड़े पैसा जोड़े हिक सां टोड़े पैसा जोड़े रोज़ नवाना दिल जा जीवन जूं अनमोल खड़ियूं तूं जीवन जूं अनमोल खड़ियूं तूं उन लेवे ही ज़ान न कर कंहिं संग दिल जी याद में रोई नेणन जो नुक़सान न कर कंहिं संग दिल जी याद में रोई नेणन जो नुक़सान न कर जंहिंखे काइनात थो सम्झे उनखे बशीरनि यादि तूं जंहिंखे काइनात थो सम्झे तूं जंहिंखे काइनात थो सम्झे उनखे बशीरनि यादि तूं दिल जी वसंदड़ दुनिया नाहक दिल जी वसंदड़ दुनिया नाहक उन जे गले वीरान न कर कंहिं संग दिल जी याद में रोई नेणन जो नुक़सान न कर संग दिल जी याद में रोई नेणन जो नुक़सान न कर जो कहबे जो थी बीठो जो कहबे जो थी बीठो उन जो तूं अरमान न कर कंहिं संग दिल जी याद में रोई नेणन जो नुक़सान न कर कंहिं संग दिल जी याद में रोई नेणन जो नुक़सान न कर कंहिं संग दिल जी याद में रोई
याद में रोई नेणनि जो नुक़सान न कर। तव्हांजी आवाज़ में एॾो दर्द आहे। जो कंहिं ॿिए जो थी बीठो आहे उनजो तूं अरमान न कर। उनजो तूं अरमान। ऐं हालांकि हक़ीक़त इहा आहे कंहिंखे पंहिंजो करणु कंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे। कंहिंजे वस जी ॻाल्हि आहे। ऐं तक़रीबन मां चवंदो आहियां त जेकॾहिं उहे चवंदा आहिनि मोहबत सवली तरीक़े सां जेकॾहिं हासिलु थिए न हुनजो क़दुरु न थींदो आहे। क़दुरु न थींदी। तकलीफ़ुनि सां जेकॾहिं उहा का बि शइ मिले न हुनजो क़दुरु बि हूंदो आहे। क़दुरु बि हूंदो आहे। त मां इहा ॻाल्हि तव्हां खां पुछणु चाहींदमि तव्हांजी आवाज़ में जेको दर्द आहे फीलिंग आहे तव्हां मतिलबु ॻायो पिया त मां मतिलबु मूंखे हिकिड़ो मतिलबु फील पियो थिए मूंखे मुंहिंजूं अखियूं भरिजी आयूं त मतिलबु मूंखे लॻे थो त तव्हांखे इश्क त हर इंसानु कंदो आहे मोहबत हर इंसानु कंदो आहे लेकिन तव्हांखे कुझु वधीक मूंखे लॻे थो त इश्क आहे। असल में छा आहे उहो इंसानु ई न आहे जेको मोहबत खां आउट हुजे। मोहबत खां आउट हुजे। ऐं हिकिड़ो मिसाल चवंदा आहिनि शोभी भाई उहो वणु ई न आहे जंहिंखे लोॾियो न वायो हुजे। हा हा। को चए त बचल हा मां नथो दिलि खे लॻे खोड़ो। वाह। दिलि पोड़ी न थींदी आहे पर माण्हू थिए पोड़ो। उहो उमिरि ते क़ाबू आहे जेके इश्क हुजे टोड़ो। सो माण्हू कोशिशि करे अॻिते त नसीब जी ॻाल्हि आहे छो त इहे शयूं हर कंहिंखे न मिलंदियूं आहिनि इहे क़िस्मत वारनि खे मिलंदियूं आहिनि। दुआ कयो त असांखे बि हा न तव्हांखे मतिलबु मिली न आहे शइ उहा तव्हांखे मतिलबु मोहबत हासिल न थी आहे छो हासिल न थी आहे छा वजह आहे? थी सघे थो मजबूरी हुजनि के अहिड़ियूं ख़ासि मजबूरी हुजनि। न त उहो हाणे असांजो प्रोग्राम ॾिसंदा हूंदा मुंहिंजे ख़्याल में तव्हां बि ॾिसंदा हुजनि त मुंहिंजी रिक्वेस्ट आहे त भई अदा में छा कमी आहे एतिरी सुरीली आवाज़ आहे ख़ूबसूरत आवाज़ आहे ख़ूबसूरत जेको आहे पाण ख़ूबसूरत आहिनि सुठा आहिनि त छो आख़िर छा कुझु हुननि तव्हांखे ॿुधाई हूंदी पंहिंजी मजबूरी त उहा तव्हां शेयर कयो। न न अहिड़ी काई बि शइ हुननि शेयर न कई आहे जो हरू भरू हा असां किथे मिले माण्हू त तव्हांजे दिलि में अञा बि आहे मोहबत? दिलि हिक सां कबी आहे। छा ॻाल्हि कजे अलाए काॾे गुम थी वियासीं बहरहाल कॉलर बि असां सां गॾु मौजूदु आहिनि। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी अदा केरु ऐं किथां खां? अदरदीन मां पियो ॻाल्हायां चिरागपुर शहर मां। जी भली कार था चऊं तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में कीअं आहियो ठीकु आहियो? जी ख़ैर महिरबानी तव्हांजो प्रोग्राम अॼु जो बहितरीनु ज़बरदस्त प्रोग्राम आहे। वॾी महिरबानी वॾी महिरबानी। तव्हां ॿुधायो तव्हां छा कुझु फरमाइश करणु चाहींदव या तव्हां पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ में कुझु ॿुधाईंदव असांखे? जी फरमाइश कंदासीं उस्ताद बुखारी जो कोई बि कलाम ॿुधाइनि। जी उस्ताद बुखारी जो कोई बि कलाम तव्हांखे ॿुधायूं बिल्कुलु ॿुधाईंदासीं तव्हांखे ॿुधाइण जे लाइ त असां वेठा आहियूं हिते। जी त मोहबत जी त ॻाल्हि थी वई हाणे घणो गहराई में कोन वेंदासीं न त ईअं न थिए त तव्हां हिते रोए ॾियो छो जो तव्हांजे अंदरि जेको दर्द भरियल आहे न जेको ॻाइण में फील थो थिए। हिकिड़ो नओं गज़ल आहे अॼु मां उहो स्टार्ट में तरह अॼु मां पंहिंजी दिलि जी महफ़िल कंदुमि। मतिलबु तव्हां जेको हाणे मां सवाल तव्हां खां कयां पई उहा तव्हां जवाबु जेको आहे उहो तव्हां गज़ल में था ॿुधायो। वाह वाह छा ॻाल्हि कजे बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। जे रोवण सारी जी जे रोवण सारी जी तमा सारी रात लाड़े लुड़के खिल जा मत पेरन मुझ पवा हिया धरती सब दुआ लुड़कन सां लतीफ़ सारी रात सूरन में रोवत गुज़ारी
यादगिरियों संभाल कम दे यादगिरियों संभाल कम दे कह बिछोड़े दे साल कम दे कह बिछोड़े जे साल कम दे यादगिरियों संभाल कम दे यादगिरियों संभाल कम दे कह बिछोड़े दे साल कम दे यादगिरियों संभाल कम दे यादगिरियों संभाल कम दे खेसिट बिड़ी पैत छा मिलंदी खेसिट बिड़ी पैत छा मिलंदी छड़ माज़ी तहाल कम छड़ माज़ी तहाल कम कह बिछोड़े दे साल कम दे यादगिरियों संभाल कम दे यादगिरियों संभाल कम दे पुछ जात गडू हली सखदियां उनखा पुछ जात गडू हली सखदियां हिकिड़ो नंढिड़ो सवाल कम ईंदी हिकिड़ो नंढिड़ो सवाल कम ईंदी कह बिछोड़े दे साल कम ईंदी कह बिछोड़े जे साल कम यादगिरियों संभाल कम दे यादगिरियों संभाल कम दे
हिकिड़ा तवे हलवा टुलते ॿिया जागल सारी रात हिकिड़ा तवे हलवा टुलते ॿिया जागल सारी रात उहे माशूक बेवफाज़ात जेके नीलाए थान ढूंढन मां न हूं तुसी जॾहिं तॾहिं मां न हूं तुसी जॾहिं तॾहिं ॾिसजां जग मुंहिंजो मिसाल कम जग मुंहिंजो मिसाल कम ईंदी कंहिं विछोड़े साल कम ईंदी कंहिं विछोड़े साल कम ईंदी यादगिरियूं संभाल कम यादगिरियूं संभाल कम ईंदी यादगिरियूं संभाल कम ईंदी वाह 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 लफ़्ज़ ई न आहिनि छा ॻाल्हायां छा चवां तव्हां पाण त टुटल आहियो लेकिन मूंखे बि अलाए काॾे गुम करे छॾियो मूंखे बि लफ़्ज़ न आहिनि तो छा इहो शोभी लफ़्ज़ भाई आपको कुछ फील हो रहा है फील ये है कि इसमें कोई शक नहीं, मैं तो म्यूज़िक एंजॉय करता हूँ, जो सच्ची बात है। पोइट्री, उसकी शायरी, लिरिक्स, और जब तक आदमी डीप सोचे ना, उस लिरिक्स को समझे ना, तो वो अपने अंदर फील नहीं ला सकता। तो मैं अपने लिए, अपने पीर मुर्शिद के लिए सोच रहा हूँ, कोई किसी के लिए कुछ सोच रहा है, आप किसी के लिए कुछ सोच रहे मैं हैं, किसी के लिए सोच रही हूँ। हम तो मुर्शिद के दीवाने हैं, उनके लिए सोच रहे हैं, सारी मोहब्बत प्यार मुर्शिद के लिए। वाह, लेकिन जो बात है ना, पता नहीं कहाँ गुम हो गए। हाँ जी, ऐसे ही है, क्योंकि एक तो उनकी वॉइस, फीलिंग, आवाज में दर्द फील हो रहा है, अगले बंदे को भी फील हो रहा है। मैं आपको पता है हमारे जो कैमरामैन हैं वो भी जो है कहीं गुम हो गए, उनको भी कुछ फील हो रहा होगा। हर किसी की अपनी अपनी जो है वो कोई ना कोई किसी न किसी की मोहब्बत होती है। त नाज़रीन तव्हांखे बि यकीनन जेको आहे तव्हां बि गुम थी विया हूंदव, अलाए किथे असां त गुम थी वियासीं। त वठूं था हिते हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ वरी पंहिंजे प्रोग्राम खे कंटिन्यू कंदासीं। वेलकम बैक जी। त तव्हां आवाज़ त ॿुधंदा हूंदा। असां जेको ब्रेक थींदो आहे न, ब्रेक में असां थोरी कंदा आहियूं मस्ती, ऐं शोभी भाई बि कंदा आहिनि मस्ती। त मस्ती न कयूं त मज़ो न ईंदो, छो जो इलाही ज़िंदगी में ॾुख हूंदा आहिनि, त पोइ असां चाहींदा आहियूं त थोरो ॾुखनि खे जेको आहे पंहिंजनि खे विसारियूं। त तव्हांखे नाज़रीन मां ॿुधाईंदी हलां त पाकिस्तान इंसदाद पोलियो प्रोग्राम जे तहत हलंदड़ साल जे 5 ऐं आख़िरी क़ौमी पोलियो मुहिम जो आगाज़ कयो पियो वञे। 7 ॾींहंनि जे इंसदाद पोलियो मुहिम 15 खां 21 दिसंबर ताईं पंजाब, सिंध, खैबर पख्तूनख्वा, बलोचिस्तान समेत समूरे मुल्क में हिक ई वक़्तु हलाई वेंदी। वालदेन सां अपील आहे त पंहिंजनि ॿारनि खे पोलियो जा क़तरा ज़रूरु पियारियो ऐं उन्हनि खे सॼी उमिरि जे माज़ूरी खां बचायो। जी, त सिंगर बि असां सां गॾु मौजूदु आहिनि, त ईंदासीं सिंगर जी तरफ़। त मां हाणे चाहियां थी त तव्हां असांखे जल्दी कुझु ॿुधायो, छा था ॿुधायो? हींअर कुझु फरमाइश थी आहे, त फरमाइश थी आहे ऐं असांजे डायरेक्टर साहिब जी फरमाइश आहे। असांजे डायरेक्टर साहिब साईं ख़ालिद शाह जी ही कलाम लाज़मी मूंखे ॿुधाए। वाह, निसार बुगियो साहिब जो गीत आहे। वाह वाह वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। ऐं मूंखे यकीन आहे त तव्हां सुठे तरीक़े सां हिनखे निभाईंदव।
जेको हाल छो जो न्यू शायरी तव्हांखे मिली आहे हाणे न्यू शायर मिलिया त निभाए बि सघां। निभाईंदा इंशाल्लाह ए रब साईं अॼु केॾा कुर्ब कई जो यार वंगण ते आयो जह दिल पर ले जिंदगी सिकियूं तहलालण लियड़ो पायो हिन दुनिया खां बस अॼु सवल ही मुंहिंजो भाग सवायो यारो मोजो प्यारो मोजो महफिल में अॼु आयो यारो मोजो प्यारो मोजो महफिल में अॼु आयो ईद थी वई मुंहिंजी ईद थी वई मुंहिंजी अची सोहण जो ॿियो सरदार यारो मोजो प्यारो मोजो महफिल में अॼु आयो यारो मोजो प्यारो मोजो महफिल में अॼु आयो ईद थी वई मुंहिंजी अची सोहण जो ॿियो सरदार यारो मोजो प्यारो मोजो महफिल में अॼु आयो यारो मोजो प्यारो मोजो महफिल में अॼु आयो मां भी हुयुमि इंतज़ार में गलियूं खिटियूं सजाया मां भी हुयुमि इंतज़ार में गलियूं खिटियूं मां सजाया फुलड़ा छटाया राहुन में ऐं हार तोखे पाराया ईद थी वई मुंहिंजी ईद थी वई मुंहिंजी अची सोहण जो ॿियो सरदार यारो मोजो प्यारो मोजो महफिल में अॼु आयो अॼु महफिल में हू आयो ईद पे आई तूं भी जो आए रब खां मां छा घुरां ईद पे आई तूं भी जो आए रब खां मां छा घुरां खुशियुनि जी हिन महफिल में ढोल गीत पियो झूंगारां ईद थी वई मुंहिंजी
कोमल हिकिड़ो शेर आहे, हिन में थोरो शाइरी वग़ैरह जेका आया सो मिक्स आहे, इंशाल्लाह मज़ो ईंदो। शोभी भाई ज़रा गौर हुजे। स्माइल सां लव शुरू थियो, स्माइल सां लव शुरू थियो ऐं अखियुनि जी अखियुनि सां फाइट थी वई। न हुन हटाई न मुंहुं हटाई, नज़र नज़र में टाइट थी वई। पुॾे न रॉकेट फास्ट एडी ही हट हुन ॾे फ्लाइट थी वई। बशीर क्विकली ॾे वियो गुज़री ऐं लव जी मीटिंग में नाइट थी वई। मां सारा बुखिया हर पेर जो तू आए। खुश मां सारा बुखिया हर पेर जो तू आए। महफिल में सब जे साम्हूं वयो मूंखे ॻाल्हाए। थी वई मुंहिंजी ईद थी वई मुंहिंजी अची सोहणा तो सरदार यारो मोहजो यारो मोहजो प्यारो मोहजो महफिल में अजो आयो अजो महफिल में हूँ आयो मुझो जाने महफिल में आयो। वाह 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 वाह, नई शायरी, नई शेर, नई धुन, नई लिखी साईं हिते ॾिनी आहे। पोइ साईं हिते ॾिनी आहे। तव्हां छा वरी बि ॻायो आहे? साईं असां माज़रत कंदा जेकर कमी पेशी थी हुजे त। कमी पेशी का बि न थी आहे। छा तव्हां ॻायो आहे? महिरबानी। माशाल्लाह, इहो तव्हांखे अलाह साईं हिकिड़ो मतिलबु चवंदा आहिनि न गॉड गिफ्टेड आहे, जो ईअं कंहिंजे वस में न आहे। नई शायरी लिखी ॾे माण्हू ओॾी महिल ॻाए। मां बि कोशिशि कई ॻाइण जी, पर मां तव्हांजे स्केल ते ॻाए न सघियमि, त मां माइक रखे छॾी पासे में। लेकिन जेको मां नाज़रीन खे चवंदमि त मां बि हिकिड़ो कलाम ॿुधाईंदसि, छो जो तव्हां खां एंड में असांखे ॿुधणो आहे राणो। इन करे मां पंहिंजो सॉन्ग विच में ॿुधाईंदसि, एंड में तव्हां खां ॿुधंदासीं असां राणो। तो शोभी भाई, हम कर लें अपना सॉन्ग? बिल्कुल करते हैं। जेकर मां विच में इंटरफेयर कयां त करे सघां। हाँ हाँ हाँ, तव्हां इंटरफेयर करे सघो था, को मसलो न आहे। ऐं पंहिंजा पाण में आहियूं त नाज़रीन खे मां जेको आहे जश्न जमालो जेको आहे थी रहियो आहे हर शहर में, तव्हांजे 5 शहरनि में, हैदराबाद, दादू, सखर, मतिलबु हर शहरनि में, हर शहर में थी रहियो आहे जश्न जमालो। त तव्हांजी जेकी क़रीबी शॉप आहे या का दुकान आहे, उतां तव्हां वठो टपाल मेज़बान जो पैकेट। ऐं उन ते जेको आहे उनजो जेको छा चवंदा आहिनि कॉम्पॉन जेको आहे, उहो तव्हां ड्रॉप बॉक्स में, हा ड्रॉप जी, त ड्रॉप बॉक्स जेको आहे तव्हां उन में उहो पैकेट खोले करे उन में विझो ऐं क़ुरानदाज़ी में शामिलु थियो ऐं खोड़ सारा इनाम बि खटे सघो था तव्हां। त अचणु न विसारींदा जश्न जमालो हर शहर में थी रहियो आहे। टपाल मेज़बान हिकु सुठी चांहि आहे, हिकु सुठी पती आहे, तव्हां बि इस्तेमालु कयो। मां त पीअंदी आहियां, मूंखे ॾाढो सुकून ईंदो आहे। सर तव्हां ॿुधायो, थोरो इहो ॿुधायो त तव्हां टपाल मेज़बान खे कीअं ॾिसंदा आहियो? तव्हां पीअंदा आहियो, तव्हांखे मज़ो ईंदो आहे? असांजे त घर में इहा ई हलंदी आहे, है न? हर घर में इहा हलंदी आहे। हर घर में तक़रीबन टपाल मेज़बान तो हाणे जो चांहि जो वरी ज़ाइक़ो बि थोरो पीअण वटां थिए थो। पीअण वटां थिए थो। त मां हाणे तव्हांखे ॿुधायां थी हिकिड़ो कलाम, ऐं तव्हां त माशाल्लाह सुरीला आहियो, असां अञा सिखूं पिया। माशाल्लाह, मां चाहियां थी त पंहिंजी जॻह ते तव्हां बि सुठी कोशिशि कयो। हा बिल्कुलु, सुठो था कमु कयो माशाल्लाह। कोशिशि कयूं पिया, कोशिशि कयूं पिया जी। तुझी हुकुम करी मां सिर बेडिया, तुझी मुखां घुरी
तुझे हुकुम करे मां सिर पीड्या तुझे मुखा घुरे असली नमा इनकार कया असली नमा इनकार कया मुझे दिल रुबा ओ मुझे दिल रुबा मां हाज़ुर थिया तुझे हुकुम करे मां सिर पीड्या तुझे मुखा घुरे तू जबलते चवी मां जबलते अचा तू जेका चवी उन महलते अचा तू जबलते चवी मां जबलते अचा तू जेका चवी उन महलते अचा मां हाज़ुर थिया तुझे हुकुम करे मां सिर पीड्या तुझे मुखा घुरे जिया चई मां कया बथी बाहों बिहा सजो ॾींहुं मां तुंहिंजे अदब में रहा जिया चई मां कया बथी बाहों बिहा सजो ॾींहुं मां तुंहिंजे अदब में रहा मां हाज़ुर थिया तुझे हुकुम करे मां सिर पीड्या तुझे मुखा घुरे असली नमा इनकार कया असली नमा इनकार कया ओ मुझे दिल रुबा ओ मुझे दिल रुबा मां हाज़ुर थिया तुझे हुकुम करे मां सिर पीड्या तुझे मुखा घुरे मां हाज़ुर थिया तुझे हुकुम करे मां सिर पीड्या तुझे मुखा घुरे जी त इहो हुयो मुंहिंजी नंढड़ी कोशिश ऐं हाणे जेको आहे असां चाहियूं था त टाइम जेको आहे पंहिंजी पुॼाणी ते पहुची चुको आहे बिल्कुलु थोरो टाइम बचियो आहे त नाज़रीन तव्हां खां मोकिलाइण जो टाइम अची वियो आहे वरी नेक्स्ट वीक जेको आहे हिकु नए आर्टिस्ट सां गॾु हिकु नए प्रोग्राम सां गॾु तव्हांजे अॻियां हाज़िर थींदासीं तेसि ताईं मूंखे ऐं मुंहिंजी टीम खे ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़ पर वेंदे वेंदे असांखे ॿुधणो आहे राणो la 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 oh la थोड़ा साउंड
ला 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 वञण जी तोखे हो वञण जी तोखे पिरी हो रही पौराण लरा हो तसिकूला सुपरी जो हमेशा लाए तो जो हमेशा लाए तो जो हमेशा लाए तो जो हमेशा लाए तो था मोकिलानू होवना तंग थो हुए मातो जी जिंद छड़ानू होवना जो हमेशा लाए तो मोकिलानू होवना जो हमें शलाय तो था मोकिलानू होवना तंग थो हुए मातो जे जिंद छड़ायो थो वना जो हमेशा लाए तो मोकिलानू होवना जान बजा गए जान बजा गए हो पाए जिया मारणा मुयले खणी कुहण जी गा तो सा दिल फाची
कबूल ओ ला मोरा जियरे मुँह ॾिसण थे मोया जियरे मुँह ॾिसण थे तोखे मुंहिंजो यादसी मोया जियरे मुँह ॾिसण थे मोया जियरे मुँह ॾिसण थे तोखे मुंहिंजो यादसी तुंहिंजो चेहरो पंहिंजे नैण में लिकायो थो तुंहिंजो चेहरो पंहिंजे नैण में लिकायो थो वञा अॼु हमेशा लाइ तोखां अॼु हमेशा लाइ तोखां मोकिलायो थो वञा तंग थो मूं मां तुंहिंजे जिद छॾायो थो वञा अॼु हमेशा लाइ तोखां मोकिलायो थो वञा दिल पर तुझे अचण जो अला हो मुझो तगन में दी दूं चंड ॾिठे हर को करे मुझो तो ॾिठे ई तूं मिहल दिल जूं में तूं ओ पसाता पूरो थियण जियरे मुँह ॾिसण थे मोया जियरे मुँह ॾिसण थे तोखे मुंहिंजो यादसी मोया जियरे मुँह ॾिसण थे तोखे तुंहिंजो चेहरो पंहिंजे नैण में लिकायो थो वञा अॼु हमेशा लाइ तोखां मोकिलायो थो वञा
जाते हूंदे दुख न ॾिसंदे शाल सागर शाह तूं जीवे राणा ओ मुंहिंजा राणा तूं जीवे राणा ओ मुंहिंजा राणा तूं जाते हूंदे दुख न ॾिसंदे शाल सागर शाह तूं बीते बीते तॾहिं पैदा पेर टाणो थो वञा बीते बीते तॾहिं पैदा पेर टाणो थो वञा अॼु हमेशा लाइ तो खां मोकिलानू थो वञा दंगी थो मूं मां तो दे जिंद छॾानो थो वञा अॼु हमेशा लाइ तो खां मोकिलानो थो वञा मोकिलानो थो वञा मोकिलानो थो सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।